नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ पारां सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे खिपरो जे सहाफ़ी बिरादरी पारां भरपूर मल्हाइण जो ऐलान कयो है। हाणे असांजे लाइ हिकिड़ो क़ौमी ईद जो ॾींहुं थी वियो आहे ऐं उन ॾींहं ते सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ जेके असांजा मीडिया जा जेके वर्कर आहिनि, मीडिया जा दोस्त आहिनि, मालिक आहिनि, ऐं इन जी शुरूआति अली काज़ी कई हुई। पर हाणे असां अवामी न्यूज़ समेत जेके सभु टीवी चैनल इहे ॾींहुं मल्हाइनि पिया। ख़ासि करे अवामी न्यूज़ जेको वेब टीवी चैनल आहे, बहितरीनु अंदाज़ में उभरी आयो आहे। सिंध मुंहिंजी माउ जे नाले सां इहो ॾियारो मल्हाए पियो ऐं जंहिंखे भरपूर मोट मिली रही आहे। ऐं उन करे असां बि अवामी न्यूज़ जे इन प्लेटफार्म तां सिंध मुंहिंजी माउ जे उनवान जे हवाले सां जेको ॾियारो मल्हायूं पिया, इन लाइ तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। ऐं असां हिन मौक़े ते सिंध जी सकाफ़त खे उजागर करण सां गॾु सिंध जे लाइ इहा दुआ गो आहियूं त अलाह साईं हिन खे सिंध खे करप्ट जेके कामोरा आहिनि, करप्ट राशि अॻवान उन खां जिंद अजी कराए ऐं असांजी सिंध खे सदाईं शाद ऐं आबाद रखे। साईं, पहिरीं ॻाल्हि त अवामी जेको न्यूज़ आहे उन जे तरफ़ां जेको उनवान ॾिनो वियो आहे 6 दिसंबर सकाफ़ती ॾियारे खे सिंध मुंहिंजी माउ। सिंध असांजूं असल में जेको ॿ माउरूं आहिनि, हिकिड़ी उहा माउ जे असांखे थञ पीआरियो, ॿी उहा माउ जंहिं ते असां रहूं था, जंहिंजो खाऊं था पीऊं था, जंहिं ते असां हलूं था फिरूं था। असांजे लाइ सिंध जी धरती बि पंहिंजे माउ जीअं आहे ऐं असां सिंध जे धरतीअ जे हिकु हिकु चपे खे पंहिंजी माउ सम्झूं था ऐं उन ते कंहिं बि मेरी अखि रखण वारे खे खुतो खुलियो जवाबु ॾेई सघूं था। ऐं असांजी माउ ॾांहुं जेके बुरी नज़र सां ॾिसंदो असां उनखे बर्दाश्त न कंदासीं। ऐं 6 दिसंबर जेको सकाफ़ती ॾियारो आहे असांखे वॾी ख़ुशी हूंदी आहे त ॿियूं क़ौमूं जिते आहिनि, जेके आहिनि उहे के सुजाण क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजा ॾिहाड़ा मल्हाईंदियूं आहिनि पंहिंजे ॿोलीअ जा, पंहिंजे तहज़ीब जा। त असां बि ख़ुशि नसीब आहियूं जेको असां 6 दिसंबर ते हर साल जीअं पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो मल्हायूं था। ऐं असांजी सकाफ़त क़दीमी 5000 साल खां अॻे पुराणी आहे। ऐं तव्हां ॾिसो जेको मुअनि जो दड़ो आहे उन मंझां जेको सिंध जी सकाफ़त आहे उन में जेको आहे जीअं रिली आहे या ढगा गाॾी, बैलगाॾी जंहिंखे चयो वञे थो, उहे निकितियूं। त अॼु बि असां माना ख़ुशि नसीब क़ौम आहियूं। सिंधी क़ौम ख़ुशि नसीब आहे जेका पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी रिवायत खे बरक़रार रखंदी अचे पई। ऐं असांजी सिंध समूरी सोन आहे। उन जूं जेका हिकु हिकु तहज़ीब आहे, उन जी हिकु हिकु जेका सकाफ़त आहे उहा सुहिणी आहे। टोपी आहे, पटको आहे, अजरक आहे, रली आहे, उन खां अलावा जेको आहे सो ॾांद गाॾी आहे। त असांजी सिंध जेको आहे उन जी जेका सकाफ़त आहे उहा बहितरीनु सकाफ़त आहे। ऐं असांजी ॿोली जेका आहे प्यारी ॿोली आहे। ख़ासि करे जेको आहे सो तव्हां ॾिसो इंडिया में, भारत में जेके बि सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे उते रही करे बि पंहिंजी ॿोली सां मुहबत कंदा। ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं जिन खे असांखे जेको आहे सो सिंध मिली आहे ऐं सिंध जी तहज़ीब आहे असां वटि। असां पंहिंजी तहज़ीब वारा आहियूं। असां कंहिंजी तहज़ीब या असां कंहिंजी सकाफ़त चोरी नथा कयूं। असांखे अलाह पाक पारां महिरबानी असां जेको आहे सो असांखे मन नवाज़ियो वियो आहे पंहिंजी तहज़ीब सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां। त इनशाला असां 6 दिसंबर ते जेको अवामी न्यूज़ पारां सकाफ़ती ॾियारो सिंध मुंहिंजी माउ जो उनवान हेठि मल्हायो वञे पियो, इनशाला भरपूर शिरकत कंदासीं। पंहिंजा ॿार बच्चा नंढा वॾा वठी असां जेको आहे सो इन्हनि जे प्रोग्रामनि में झुमरियूं हणंदासीं, डांस कंदासीं ऐं असांखे वॾी ख़ुशी थिए थी। असांखे वॾो मतिलबु त फ़ख़ुरु आहे जो असां सिंधी आहियूं ऐं असां पंहिंजी तहज़ीब वारा आहियूं। बिल्कुलु अवामी न्यूज़ पारां सिंध मुंहिंजी माउ जे स्लोगन ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। असीं खिपरो वासी उनजी भरपूर आजियां कयूं था। ऐं सिंध असांजो जेको अहिड़ो वाहिद सूबो आहे जंहिंमें जेका सभु बिरादरियूं जेके आहिनि से प्यार मोहबत में रहनि थियूं। ऐं वॾी ॻाल्हि हिते त मज़हबी रवादारी आहे। सिंधी तारीख़, तहज़ीब, कल्चर, ॿोली, सकाफ़त रिच आहे ॿियनि सूबनि खां। ऐं अवामी न्यूज़ पारां जेको इहो ऐलान कयो आहे सकाफ़ती ॾियारे जो, इन सां असां भरपूर इन जी हिमायत कयूं था। ऐं इन ॾींहं जी मुनासिबत सां अवां दोस्तनि सां असीं गॾु हूंदासीं। अवामी न्यूज़ इदारे जो, टीवी चैनल जो असां इन जा शुक्रगुज़ार आहियूं। अवामी न्यूज़ जूं जेके हिते जे तहलके जूं या हिते असांजी सागर ज़िले जूं, बल्कि मां त इहो चवंदुसि पूरी सिंध जो, सिंधी माण्हुनि जूं जेके ख़िदमतूं आहिनि इहे साराह जोॻियूं आहिनि। हीअ जेको टाइटल
हिन ॾिनो आहे। इन हवाले सां जेको ही ॾियारियो पियो मल्हाए असां इन जी भरपूर नमूने आजा था कयूं ऐं इन ॾियारे खे असां जोश ऐं जज़्बे वॾे वलवले सां हिननि सां गॾिजी दोस्तनि सां मल्हाईंदासीं। सिंध धरती असां सिंधियुनि जी धरती आहे। सिंध धरती सॼी हिकिड़ी सकाफ़त आहे। जीअं सवेरो हिकिड़े मुक़ररु चए पियो त सिंध इहो ई सकाफ़त, इहो ई कल्चर असां 24 कलाक पंहिंजे तन ते ओॾे जेको घुमूं था, इहो सिंध जो कल्चर आहे ऐं इन सां ई असांखे प्यार आहे। सिंध जो हर जेका तहज़ीब आहे असांजी, उन सां असांजो रिली आहे, खथो आहे या कोडर आहे, कुहाड़ी आहे, इहो जेको टोपी आहे या पटको आहे, इहो असांजे इन कल्चर जो हिसो आहे। असांखे सिंधी माण्हुनि खे इन सां प्यार आहे। सिंधी माण्हू महिनती आहिनि, जफ़ाकश आहिनि, हारी आहिनि। जीअं हारियुनि लाइ हिकिड़ो मुंहिंजो शहर आहे त हारी तुंहिंजी हिमत खे सलाम, तुंहिंजे सारे कम महिनत खे सलाम, ज़ाकिर ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारी तुंहिंजी सादगी, ग़ुरबत खे सलाम। अवामी न्यूज़ लाइ मुंहिंजो हिकिड़ो शहर आहे जेको तव्हांजे अॻियां मां ई पेश कयां थो, अमड़ सिंध खे भेटाए। जीअं अवामी न्यूज़ पंहिंजो स्लोगन रखियो आहे, उन हवाले सां मुंहिंजो ही शहर आहे। जंहिंजा शहर पढ़ी मिले थो मूंखे दाद, जंहिंजा शहर पढ़ी मिले थो मूंखे दाद, मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। मखण माखियूं ॿेला बनियूं, झुगजनि झेरणनि सां जिते कुनियूं, घोट लही लाऊं माणनि वनियूं, हर गम खां हुजे आज़ाद, ही मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। कोडर कुहाड़ी जहिड़ा हथियार हिन में, अजरक टोपी पटको सवें सींगार हिन में, धन काइनि था जेके धनार हिन में, अचे हर हथ मूंखे यादि, मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। हारी पोरियत हिम्मत वारा, जीअं तीअं कनि था जेके गुज़ारा, गभे ग़ुलामे भटकनि वेचारा, कनि कंहिंजे अॻियां फरियाद, मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। शहर जंहिंजा शानदार खाई खिपरो, कराची हाला ज़ाकिर दिलि जो टुकड़ो, सूंहं तिन जी सांगड़ संजोरो, हली ॾिस तूं हैदराबाद, मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। अवामी न्यूज़ पारां जेको टाइटल ॾिनो आहे सिंध मुंहिंजी अम्मा जे जेको जो अवामी न्यूज़ पारां जेके इहे टाइटल ॾिनो वियो आहे अब्दुल रज़ाक राजपूत पारां, जेकी आहिनि सिंध जी जेके आहिनि ॿेट जे हवाले सां सिंध जी जेकी ॿोलियूं आहिनि इन जे हवाले इन असीं हिमायत करूं था। ऐं सिंध असांजी अम्मा आहे। सिंध में जेके रहण वारा जेके उर्दू आहिनि, सिंधी आहिनि, सभु असांजा भाइर आहिनि। ऐं सिंध जा जेके आहिनि वफ़ाक़ पारां जेके कब्ज़ा कया पिया वञनि, इनखे असां जेकी आहिनि नामंज़ूर करूं था। ऐं मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।